नए दहिरे में म्यूनिसिपल जे बरतरफ़ मुलाज़िमनि पारां ॿारनि सां गॾिजी शहीदनि जी मज़ारनि अॻियां एहतिजाज कयो। गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में शहीदनि जी मज़ारनि अॻियां पार्कनि में ड्यूटी कंदड़ म्यूनिसिपल जे बरतरफ़ कचनि मुलाज़िमनि ज़फ़र लगारी, नवीद भुट्टो, शाहिद लगारी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में ॿारनि सां गॾिजी हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाज कयो वियो। उन मौके ते एहतिजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहीदनि जे मज़ारनि जे पार्कुनि ते रतो देरो म्यूनिसिपल जा 11 ऐं नओं देरो म्यूनिसिपल जा 24 कच्चा मुलाज़िम माली ऐं चौकीदार तौर गुज़िरियल 12 सालनि खां ड्यूटी ॾींदा रहिया आहिनि। उन्हनि चयो त म्यूनिसिपल इंतज़ामिया पको करण बजाए बिना जवाज़ नौकरियुनि तां फारिग करे 4 महीननि जूं पगारूं बि जारी न आहिनि कयूं। उन्हनि चयो त क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद राणीअ जे मज़ारनि जा ख़िदमतगार संदन मज़ारनि बारां एहतिजाज करे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खां मुतालबो कयूं था त असां सां थियल नाइंसाफ़ी ऐं ज़ुल्म जो नोटिस वठी ज़िम्मेवारनि खां पुछाणो कयो वञे। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो त हिकदम बहाल करे मुस्तक़िल कयो वञे ऐं रहियल 4 महीननि जूं पगारूं बि जारी कयूं वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।